माना मुस्लमान थियणु एॾो ॾुखियो। हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ भांडवी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हुया, अल्लाह साईं उन्हनि जी क़बर ते किरोड़ हा रहमत मोकिले, फरमाईंदा हुया त असां मुबल्लिग थियासीं, मुदरिस थियासीं, मौलवी थियासीं, आलिम थियासीं, हाफ़िज़ थियासीं, कारी थियासीं, पर असां अल्लाह तॾहिं सुञातोसीं जॾहिं हज़रत साईं हमादुल्लाह अलैहि जी दरगाह ते पहुतासीं, तॾहिं असांखे अल्लाह जी ख़बर। त बुज़ुर्गनि सां तालुक़ ज़रूरी आहे, अल्लाह वारनि सां तालुक़ ज़रूरी आहे। जेकर तालुक़ न हूंदो त न निमाज़ में मज़ो ईंदो, न ज़िक्र में मज़ो ईंदो, न तिलावत में मज़ो ईंदो, न इबादत में मज़ो ईंदो। जॾहिं अल्लाह वारनि सां तालुक़ थी पवंदो त पोइ निमाज़ में बि मज़ो ईंदो, ज़िक्र में बि मज़ो ईंदो, तिलावत में बि मज़ो ईंदो, हर इबादत में सुकून। इन जे करे अल्लाह वारनि सां तालुक़ ज़रूरी आहे। रिवायत में चए थो हिकिड़ो धनार जंगल में बकरियूं चारींदो आहे, लेकिन उन फ़क़ीर धनार जो ताल्लुक़ अल्लाह जी ज़ात सां थी वियो। हर वक़्तु हुन जी ज़ुबान ते आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। बीठो आहे तॾहिं बि अल्लाह खे थो यादि करे, वेठो आहे तॾहिं बि अल्लाह खे थो यादि करे। इन जे करे क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम। अल्लाह से फरमायो मुंहिंजा बरगुज़ीदा बाना, मुंहिंजा नेक बाना उहे आहिनि जेके हर वक़्त में मां ख़ुदा खे था यादि कनि, बीठा आहिनि तॾहिं बि मूंखे था यादि कनि, वेठा आहिनि तॾहिं बि मूंखे था यादि कनि, पर जॾहिं सुम्हनि था त उन वक़्त में बि मां ख़ुदा खे यादि करे पोइ था सुम्हनि। इन जे करे क़ुरान मजीद में हुकुम फरमाई फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम। अल्लाह ने फरमायो दुनिया जा इंसानो तव्हां मूंखे यादि कंदव त मां तव्हांखे यादि कंदुसि। मुसलमानो बानो केॾो खुश नसीब बानो आहे जंहिंखे रब्बुल आलमीन सतनि आसमाननि खां मथे अर्श अज़ीम ते यादि करे। अॼोके दौर में जेकर कंहिंखे वॾेरो, कंहिंखे सूबेदार, कंहिंखे रईस, कंहिंखे नाज़िम साहब यादि थो करे, माण्हू चवनि था साईं फलाणो वॾे मर्तबे वारो माण्हू आहे, वाह जी फलाणे जी रहाई आहे। इन इलेक्शन में त असां वॾेरनि सरदारनि जे आॾो नाच कयासीं, ख़ुशामद में उन्हनि जूं पार्टियूं कयूंसीं, माना असांखे सुञाणनि, माना असांखे केॾो बानो खुश नसीब आहे, भाग ऐं बख़्त वारो आहे जंहिंखे अल्लाह यादि करे। अल्लाह ने फरमायो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम। ओ मुंहिंजा बानो तव्हां मूंखे यादि कंदव त मां तव्हांखे यादि कंदुसि। इज़ा ज़करनी अब्दी फी नफ्सिही ज़करतु फी नफ्सी। अल्लाह से फरमायो जॾहिं बानो मूंखे दिलि में थो यादि करे त मां रब्बुल आलमीन बि दिलि में थो यादि कयांसि। पर जॾहिं ही बानो कंहिं जमात में, कंहिं मजलिस में मूंखे थो यादि करे त अल्लाह से फरमायो मां अहिड़ी जमात में, अहिड़ी मजलिस में हिन खे थो यादि कयां जेका केतिरा ई दफ़ा हिन जमात ऐं मजलिस खां भली आहे। फरमाई या अय्युहल
اذکروا اللہ ذکرا کثیرا. اللہ سائیں فرماयो اے ایمان وارو ہر شے کھوں ودیک ماں خدا کے یاد کیو. ایترو ابے کے یاد نہ کیو، ایترو اولاد کے یاد نہ کیو، ایترو دوستن کے یاد نہ کیو جترو ماں خدا کے یاد کیو. جے کر توائی اساں جے زبان تے اللہ جو لفظ ہمیشہ جاری ہوندو تا موت جے وقت میں بھی اللہ جو لفظ جاری تھی. موت جے وقت میں بھی اللہ یاد چھو عادت پہ لہو نہیں. جو دوست واجی صاحب پہ گال کرے چی ماں جو سعودی بھی حج تے بیت اللہ جے ساموں بیٹھو سیکڑو مانو ہویو بیت اللہ جے ساموں دعا پیو گھرے او گاجی سائیں سنگائی کجا. ماں چوا سڑے اللہ جا بنائی اللہ جو گھر بیت اللہ انہیں جے ساموں بیٹھو ہی جتے اللہ جی رحمت تھی وسے پئی تے اللہ کے نہ تھو سڑی تڏहिं بھی हुन जी धुन लॻी पई ओ मुंहिंजा गाजी साईं सगाई कजां. छो त हुन जी ज़ुबान पाकिस्तान में हिरियल हुई गाजी साईं ते, तंहिंजे करे बैतुल्ला जे साम्हूं बीठो उते बि हिन जी ज़ुबान चए पई गाजी साईं सगाई कजां. मुहतरम साथियो मां मुअद्दिबाना खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी कयो अल्लाह खे कसरत सां यादि कयो. حضرت عیسیٰ علیہ السلام جی ہکڑے شخص سان ملاقات تھی جیکو اکھن کھان نابین ہتھن کھان ٹنڈو پیرن کھان منڈو ڈڈری لگو پیو پر اتنے بھی اللہ کے تو یاد پیو کرے چے تو اے مجھا اللہ تجھا لکھ احسان. حضرت عیسیٰ علیہ السلام چیس تجھے متھوں اللہ کاڑو احسان کیو اکھیوں بھی تکھے کون ڈنئی ہتھن کو بھی ٹنڈو کرے چھجئی پیرن کو بھی منڈو کرے چھجئی. واہ جو نے اللہ وارے حضرت عیسیٰ علیہ السلام کے جواب ڈنو. عیسیٰ علیہ السلام کے چئیں او اللہ جا نبی حضرت عیسیٰ مکھوں ودیک کیرا خوش نصیب بانو جیکو ہری حالت میں بھی اللہ کے یاد کرے. انہیں کھوں ودیک اللہ جو مجھے متھوں کڑو احسان آہے جو ہر وقت ماں خدا کے تو یاد پیو کیا. حضرت ایوب علیہ السلام اللہ جو نبی اولو العزم پیغمبر ماولا چی چے سو ایوب تجھو بکریوں بھی مری ویوں چے تو الحمدللہ. وریا چی چے سو ایوب تجھا اٹھ بھی مری ویا چے تو الحمدللہ. وریا چی ماون چے سو ایوب تجھا پٹ بھی سب مری ویا چے تو الحمدللہ. اللہ جی شہی آخر وہ وقت بھی آیو جو نے خدا جے اولو العزم پیغمبر حضرت ایوب علیہ السلام جے بدن میں کیڑا پیجی ویا. ایک مہینو نہ ب مہینہ نہ ایک سال نہ ب سال نہ اور سال حضرت ایوب نبی نے بیماری میں مبتلا ہے جنگل جے جھوپڑی میں پیو اللہ کے دو یاد پیو کرے. روایت میں چے تو جے کرا حضرت ایوب نبی جے بدن میں کیڑو زمین تے تھو کرے تو حضرت ایوب نبی انہیں کیڑے کے کھڑی کرے پہجے بدن تے تھو رکھے چیس تو ہو کیڑا تجھی روزی اللہ مجھے بدن میں رکھیا مجھے بدن کھوں باہر نہ ون. یہ صبر. آخر وہ وقت بھی آیو جو ہو کیڑو اچے حضرت ایوب نبی جے زبان تے پوتو. حضرت ایوب نبی کھوں داہ نکری وئی چے تو انی مسنی الضر. او مجھا سائیں او مجھا پروردگار بکریوں مری ویوں ماں صبر کیوں اٹھ مری ویا ماں صبر کیم
औलाद मरी वियो मां सब्र कयुमि। ए मुंहिंजा साईं बदन में कीड़ा पइजी विया मां सब्र कयुमि। पर हे मुंहिंजा परवरदिगार अॼु कीड़ो अचे मुंहिंजे ज़ुबान ते पहुतो आहे, तुंहिंजे ज़िक्र खां रुकावट बणियो आहे। ए मुंहिंजा साईं मां अयूब खे तुंहिंजे ज़िक्र खां सवा सब्र कोन ईंदी। तुंहिंजो यादगीरो तुंहिंजो ज़िक्र मुंहिंजे जान जी खुराक हुई। ए मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजे यादि खां सवा ज़िंदा रही कोन सघंदुसि। अल्लाह साईं फरमायो फस्तजबना लहू, मां जी सां जवाब ॾिनोमांसि। फरमाईंसि उरकुज़ बिरिजलिक हाज़ा मुग़तसलुम बारिदुन व शराब। अल्लाह साईं फरमाइसो मुंहिंजा अयूब या पेर जी खुड़ी ज़मीन ते हण, इन मां पाणी निकिरंदो। पाणी पी बि पंहिंजे बदन ते बि हार। पीअण तुंहिंजो कमु आहे, बदन ते हारण तुंहिंजो कमु आहे। सालनि जी बीमारी लम्हे में ख़तमु करण मां ख़ुदा जो कमु। इन में मालूम थियो त केतिरी बि परेशानी थिए, केतिरो बि ॾुख पहुचे, मुसीबत अचे त पुकारजे अलाह जी ज़ात खे। छो त असांजे नबीअनि, इमामनि, शहीदनि, गौसनि, कुतबनि, पीरनि, वलीयनि सभिनी अलाह खे पुकारियो। 1,24,000 अंबिया जे अचण जो मक़सदु इहो हुयो त सॼो अलाह खे, रुकू अलाह जी ज़ात जो कयो, पुकारियो अलाह जी ज़ात खे, दुआ अलाह जी ज़ात खां। त बहरहाल मुंहिंजा मोहतरम साथी हुयो फ़क़ीर धनार, बकरियूं थो चारे पर उते बि अलाह खे थो यादि पियो करे। माण्हू था पुछा कंसि तो कंहिंसां दोस्ती रखी आहे? चए थो मां दोस्ती रखी आहे अलाह जी ज़ात सां। सुभान अल्लाह, वणियो आहे फ़क़ीर धनार।